दोस्तों, मुंहिंजो नालो अली टालपुरा आहे ऐं आउं कहाणी ॿुधाईंदो आहियां। अॼु आउं तव्हांखे सिंध जे बहितरीन लेखक सजाद घलू जी लिखियल कहाणी राखो जो हिसो ॿियो ॿुधाईंदुसि। हिन कहाणी जो पहिरियों हिसो पाण ॿुधो हुयो, जंहिंमें इहो हो त सिंध जे ख़ासि कारे नसल वारनि सूअरनि जे जिस्मनि में गोलियुनि जे गरम सीए खे थधो करे पंहिंजी वहशीपणी वारी जिबलत खे माठो कंदा हुआ। हाकिम जवानी में पंहिंजी जुआ इलाइक़े जे मशहूरु धाड़ियुनि जे टोलनि सां गॾु रही चुको हो। हिन जे रत मंझि अॼु बि उहा ई धाड़ियुनि वारी किर्त गर्दिश कंदी हुई। अगवा फुरू ऐं धाड़ा त हिन जो शौक़ु हुया। पलांद ऐं दुश्मनी या धाड़े दौरान जेकॾहिं को साम्हूं अची वञे ऐं अंगल करे त उनखे क़तल करणु त हिन जे लाइ ईअं हो जी ॿारनि जो गिलेरूं खणी झिरकियुनि ऐं ॿाटेरनि खे मारणु। उनखां अलावा वॾेरे जे हुकम ते कंहिंजे नंग खणण में देर बि कोन कंदो हो। कचे मन जंहिं जाइ ते हू पंहिंजे घरवारी सां गॾु रहंदो हो उते आस पास ॿियो को बि न रहंदो हो। बसि मुख़्तलिफ़ टिड़ियल पखिड़ियल ॻोठ हूंदा हुआ जेके बि हिन जे घर खां ॻपल पंध ते हुआ। ॿेलनि जी वाढी कराए वॾेरे नूरोज़ ख़ान बनियूं आबाद करायूं हुयूं, पर अॼु बि जॾहिं सिंधू में विचोले या मथां दर्जे जी ॿोॾ ईंदी हुई त इहो सॼो इलाइक़ो बि पाणी हेठि अची वेंदो हो ऐं पाणी लही वञण खां पोइ सतह ते कचे जी सरसब्ज़ ऐं सोन वर्णी बनीअ जे कुख मां तरह तरह जा वण ऐं ॿूटा ईअं फाट खाई निकिरंदा हुआ ॼण त धरती अंदरि सॼा सारा दफ़न थियल हुया ऐं खेनि ॿाहिरि निकिरण लाइ सिर्फ़ु ॿोॾ वारे पाणीअ जे बहाने जी ज़रूरत हुई। कुझु महीननि अंदरि ॾिसंदे ई ॾिसंदे समूरो ॿोॾ वारो इलाइक़ो घाटनि सावनि ॿेलनि सां ईअं भरिजी वेंदो हो जेकॾहिं को मुड़सालो अंदरि घिड़ियो त पोइ उनजो मिलण ई ॼण महाल थी पवंदो हो। तॾहिं त चइबो हो त सिंध जे कचे जी बनी अहिड़ी जो माण्हू पोख त माण्हू फुटी निकिरे। कचो पट हुजे या ॿोॾ खां पोइ झंग चटो, ॾींहुं हुजे या उणटी ऊंदाई, पर जे हाकिम राखे जे अखियुनि ते पटी ॿधी खे सूंहं कजे त मजाल आहे जो हू कचे जे घटनि घेड़नि खां तिर बराबरि बि घुसे। जवानी खां वठी ॾकजण ताईं आधी हुजे या मांझी कचे जी ॿिन्ही तरफ़नि मौजूदु पंहिंजी जूअ समेत आस पास जे ॿियनि समूरनि जूअनि खे बि पंहिंजे पेरनि हेठां लताड़ियो हो। हज़ारे एकड़नि ऐं सवे मैलनि ते फैलियल कचे जो अहिड़ो को चेलो न हो जेको हिन जी नज़र ऐं लतड़ खां ओझल हुजे। हू बेखुटको थी आस पास मौजूदु ॿियनि समूरनि वसंदनि खां परभरो थी शिकारगाह जे भरिसां ऐं दरिया खां फरलांग ओर ते हिकु वॾी मथां जे ॿेट ते झूपड़ी अॾे पंहिंजे घरवारी ऐं ॿकरियुनि जे माल सां गॾु रहियो पियो हो। ख़ैरनि सां 5 धीअरनि जो पीउ हुयो जेके 5 ई परणाए छॾियूं हुयाईं। उन सां गॾु 2 पुटनि जो औलाद बि हुयसि जेके पीउ जी किर्त जी पासदारी पाड़ींदे हिकु धाड़े दौरान पुलिस मुक़ाबले में मारिजी विया हुआ। हू हुननि खे फूअ जवानी में मोड़ो बि न ॿधाए सघियो हो। इहा ॿी ॻाल्हि हुई त अॼु बि संदसि घर खां थोरो परभरो वॾेरे तरफ़ां ठहिराए लांढी में ॾींहं तोड़े राति जो धाड़ेलनि जा मुख़्तलिफ़ टोला कॾहिं कॾहिं आरामी थींदा हुआ त उन्हनि जी याराणी निभाईंदो हो ऐं ख़ासि करे वॾेरे तरफ़ां उन्हनि जी ख़िदमत जो कमु बि खेसि ई सौंपियल हो। ॿिए ॾींहुं सुबुह साण बाग फुटी महिल कुझु हारी राखे हाकिम वटि आया। ख़ैरियाफ़त मैलोम करण खां पोइ हिकु झूने हारी चाचे साबिर हाकिम खे हथ ॿधी चयो, हाकिम चई त पटको बि लाहे पेरनि ते रखाए, ॿेली सभु बचड़े वाल आहियूं, रुखी सुखी खाई गुज़रान था कयूं, फुटियूं भटारियूं फुटोड़ो करे कॾहिं खां तयारु बीठियूं आहिनि, हाणे त कपह बि रेशा करे हेठि पई किरे, ॿेली रहम कर असांजे बुखियनि पेटनि ते ऐं इजाज़त ॾे त बचा वठी चूंडो कयूं, न त अबा जे पहिरीं चूंडे जी चांदी छणी वई त पोइ पोयनि कखनि मां कहिड़ा लख ठहंदा। हाकिम मुछनि खे ताव ॾींदे कुरड़ी अख करे कुआड़ी खे मज़बूती सां झलींदे चयो, कुझु कोन थींदव, वॾेरे जो हुकमात भल फसल खणी आंगूठे ते चढ़े पर शिकार खे ट्राह न अचे। ऐं हू बि हफ़्ते 10 ॾींहंनि में वॾेरे सां गॾु मुर्शिद जुंगल शाह बादशाह, बाला ऑफिसर ऐं कुझु ॿियनि तरनि जा चङा मुड़ुस बि शिकार ते था अचनि। तंहिं करे हाणे त वॾेरे जो ख़ासि हुकमात बनीअ जे वटों बि कंहिंखे गुज़रणु नाहे ॾियणो। जॾहिं मालिक खे पंहिंजी पकी पोख जी परवाह नाहे
त पोइ तव्हां जो मथो छो अची ख़राबु थियो आहे। चाचे साबिर खे ख़बर हुई त वरंदो सरंदो कुझु बि कोन, पर वरी बि हिन इल्तिजा कंदे चयसि, हाकम भाउ, फुटी अॻई फुटड़े खां पोइ छणे पई। वेतर जो 10 ॾींहंनि खां पोइ शिकार लाइ मुड़साला ॿनीअ में लहंदा ऐं कुत खलक जी हलकनि ते शिकार थींदो त पोइ फसल में त ॿेली तीलो बि मुश्किल सां बचंदो। अबा अलाह जी पारत थई वॾेरे खे, अलाह एॾो नवाज़ियो आहे जो उन जा कुता बि ॿाहिरो ई ढापियल आहिनि। असांजे त बचनि जा पेट बि सुकल आहिनि। ॿेली सियाणो थी असांखे ही चूंडो पटण ॾे। पक थो ॾियाराए त फुटी ईअं चूंडे वठंदासीं जीअं मखण मां वार कढिबो आहे ऐं तुंहिंजी रख कयल शिकार खे को टाह बि न ईंदो। पूरे तर में हर को हारी ऐं आम माण्हू बि हाकम खां वहूं वेंदो हो, छो त सभिनी खे ख़बर हुई त जे उन सां अचाइबो त पोइ राति जो धाड़े न त बि चोर त पक ई पक घर में गिणंदा ऐं गुंदी में रखियल जेकी अन्न जा 2 दाणा हूंदा से बि ॿुहारे वेंदनि। साबिर जे बार बार दलील ॾियण ते हाकम सफ़ा असल तपी बाह थी वियो ऐं तवाई में खटता उथी कुआड़ी जो गन उभो कंदे चयईं, अरे सुअरो, ॻाल्हि सम्झ में न आयो छा? हिकु दफ़ो चयोमांइ कुझु कीन वणंदो, वरी वेठा मूंसां दलील था पुॼाओ। उथो निकिरो था, वरी कया उन कुहाड़ी था कोपर खे ॿध। ऐं हा, यादि रखी छॾियो, जेसीं ताईं वॾेरो ऐं उन जा महिमान शिकार करे न वठनि तेसि ताईं जे रखवारी ॿनी जे आस पास बि ॾिठोमांव, या त मूंखे उन पट ते तव्हां मां कंहिंजी मौजूदगी जी पाबूर बि पई न त पोइ खारियूं चीरे छॾींदोसांव। शिकारी कुता बछाए अहिड़ो बुछड़ो कंदो साईं जो सुई हणण लाइ डॉक्टर खे बुत ते का विथी बि न मिलंदी। उन खां अॻु जो मूंखे वधीक तवाई अचे, हाणे उथो टरो मुंहिंजी अखियुनि अॻियां, न त वरी कया न ॿध। ॾींहं गुज़रंदा विया। उन विच में कमदार रोशन बि काराई सूबेदार सां गॾु शिकारगाह ते भेरो भञी हाली हवाली थी दिलि जाए करे वियो। शिकार खां 2 ॾींहं अॻु त बाक़ाइदा एहतमाम शुरू थी विया। महिमाननि खे बरातियूं सांधा शिकार करणो हो। शिकारगाह ऐं हाकम जे घर खां थोरो परभरो वॾेरे जी ठहिरायल लांढी ते नौकर चाकर ऐं चूकर पहुची विया। राति जे सीअ जे कड़के खां बचा लाइ सुकल लाह ऐं काठियूं जमा कयूं वयूं। लांढी ते महिमाननि जे शान मुताबिक़ खाइण पीअण ऐं रहण जो मुकमल इंतज़ाम कयो वियो। ख़बर ई न पई, ॾिसंदे जंगल में मंगल थी वियो। जॾहिं वॾेरे सां के चङा मुड़ुस शौक़ शिकार ते ईंदा हुआ त इमूमन ईअं ई शिकारगाह वारे ठहियल ख़ूबसूरत लांढीअ ते चरागाह ऐं रौनक थी वेंदी हुई। कमदार कारवां, नौकर चाकर चूकर ऐं आखे हाकम बि महिमाननि जी ख़िदमत लाइ उभे पेर बीठल हुआ। महिमान सिजल थिए ई पहुची विया। राति जी मानी लाइ ॿकरा सजी थियण लॻा ऐं शहर मां आंदल ख़ासि बोरची 20 खनि वॾनि महिमाननि ऐं उन्हनि जे 40 खनि वाठनि लाइ मानी जो बंदोबस्तु करणु लॻो। बाहि जो वॾो मछ नवंबर जी पछाड़ियुनि तारीख़नि में पवंदड़ ॼाओ पारे में सुकून बख़्शींदड़ गर्मी पहुचाए रहियो हो। खाइण पीअण खां अॻु में महिमाननि जे शान में परदेसी शराब जूं बोतलूं ठकाव ॾेई खोलियूं वयूं। कचहरियूं ऐं ताड़ा आधी राति ताईं उरूज ते हुआ। जॾहिं कची राति पकी राति में पासो वरायो ऐं उल्टी ऊंधाई औज चढ़ी त महिमान बि फाड़े जे शिकार लाइ उथी खड़ा थिया। 6 जीपूं फाड़नि जे मुख़्तलिफ़ थाकनि ॾांहुं वञण लाइ तयारु हुयूं। कमदार रोशन, काराओ सूबेदार ऐं राखो हाकम मुख़्तलिफ़ रुखनि ॾांहुं 2-2 जीपूं काहे साणनि गॾु सुहा थी रवाना थिया। महिमाननि जे निकिते खां पोइ लांढी तां जीपनि ते निकिरंदे खेनि अञा कलाक ई मस्तु थियो हो त लांढी जे ॾाखण वारी कुंड खां थकान जा धूड़ा मची विया। नौकरनि सही कयो त पक को ठाहो को शिकार लॻो आहे। वरी कुझु देरि खां पोइ ओभर खां ठकाव थियण लॻा ऐं अहिड़ी तरह थोरे वक़्फ़े खां पोइ चइनी तरफ़नि खां ठकान जा आवाज़ पिया आया। नेठि सिज उभरण खां थोरो अॻु बमरकी भेरे आहिस्ते आहिस्ते महिमाननि जूं जीपूं लांढी ते पहुचणु शुरू थी वयूं ऐं नौकरनि सटू ॾेई जीपनि तां शिकार थियल फाड़ा लाथा। जॾहिं शिकार थियल फाड़नि जूं ॻाणिटो थियो त ॻणप में 13 नर फाड़ा हुआ ऐं 5 फाड़ियूं हुयूं। कातियूं अॻु ई तिखियूं थियल पियूं हुयूं ऐं कासाई इंतज़ार में हुआ। उन्हनि बिना के देर जे वरी महारत सां फाड़नि जे जिस्मनि तां खलूं लाहिण शुरू कयूं। वॾा फाड़ा जिन जा सिंग तमामु घणा वॾा ऐं बेइंतहा ख़ूबसूरत हुआ, तिन जे खलनि खे मुंडीअ जी खल ऐं सिंगनि समेत वरी महारत सां अलॻि कयो वियो, छाकाणि त वॾेरो हमेशह फाड़नि जी खलनि में
कराची मां बुसो भराए बैद में ॼण जीरो जाॻंदो फाड़ो तयारु कराए शिकार ते आयल महिमान ॾे शिकार जी यादगार ऐं सुखड़ी तौरु मोकिले ॾींदो हो। शिकार थियल 5 फाड़ियुनि मंझां जॾहिं ॿिनि जा पेट चीरिया विया त उन्हनि जे पेटनि मंझि पलंदड़ 4 बच्चा ॿाहिरि निकिता, जिन जे जिस्मनि में बि माउ जे जिस्म मां आर पार थियल गोलियूं लॻल हुयूं। उन्हनि खे कुतनि हवाले कयो वियो। मुर्शद जुंगल बादशाह समेत ॿिया समूरा महिमान फाड़नि जे मथां बीह खेनि लॻल गोलियुनि जे निशाननि ते तबसरा करे रहिया हुआ ऐं बेज़ुबान जानवरनि जे जिस्मनि में ओतियल गोलियुनि खे पंहिंजे सूर्य ऐब सम्झी वॾे फ़ख्र सां टहक ॾेई हिक ॿिए खां दाद वसूल करे रहिया हुआ। हिक ॿिए जे कारनामनि ते जॾहिं तबसरा पूरा थिया त फाड़नि जे जिस्मनि तां खलू लाहे उन्हनि खे साफ़ करे उन्हनि जे जिस्मनि मां शीहे जूं गोलियूं कढी उन्हनि खे वॾेरे जो ओताक ॾांहुं वॾे फ्रीज़रनि में संभाले रखण लाइ मोकिलियो वियो। वॾेरे महिमान खे चयो त संगत लाइ बिस्तरा तयारु आहिनि ऐं जेकॾहिं कंहिंखे थक सरह थियो आहे त पोइ ज़ोरनि ॾियण ऐं तेल मालिश लाइ मुर्सला बि तयारु आहिनि। सिर्फ़ु अव्हां जे हुकम जी देरि आहे। पाण खे वरी सुबुह जो 12 बजे खां पोइ तितरनि जे शिकार ते हलणो आहे ऐं जे थक न हूंदो त पोइ वाह जो मज़ो ईंदो ऐं राति वरी ॿीहर फाड़नि जे शिकार ते हलणो आहे। सो अव्हां जो चुस्त रहणु इंतिहाई ज़रूरी आहे। इंतज़ाम अॻुवाट ई मुकमल हुआ ऐं उनखां अॻु जो वॾेरो आरामी थिए हिन हाकम राखे खे हकल कंदे चयो त अड़े हाकम ॾे ख़बर तितरनि जी। हाकम बि सीने ते हथ रखी रुकू वारे अंदाज़ में झुकंदे वॾेरे खे चयो, साईं किबला 4 महीननि खां शिकार जी रख कई आहे। पक सां थो चवां त जीअं फाड़नि जो पहिरियों धक वाह जो लॻो आहे तीअं तितरनि जो शिकार बि अहिड़ो ई थींदो जो उन्हनि खे खणण लाइ महिमाननि जूं गाॾियूं बि खुटी पवंदियूं। वॾेरे मोट में मुस्कुराईंदे चयसि, अरे हाकू जे तुम्हारी ज़बान सची साबित न थी न त पोइ इहा ज़बान कटे कुतनि खे ॾेई छॾींदो साईं। हाकम बि हेठां ई वठंदे चयसि, साईं ज़बान त छा ही सिर बि तव्हांजो आहे। हुकुम कयो इते ई वढे तव्हांजे पेरनि में रखां। वॾेरे बि खेसि चमचागिरी खे पाणी ॾींदे चयसि, ख़ैर आहे हाकू ख़ैर आहे। कहिड़ो नओं आहे जो इहा ॻाल्हि थो करी। मूंखे पक आहे त महिमान हमेशह वांगुरु ख़ुशि थी वेंदा। महिमान आरामी थिया ऐं जॾहिं 11 धारे निंड मां उथिया त उस जो तिलको बि तेज़ थी चुको ऐं नवंबर जे पछाड़कनि ॾींहंनि में ॾाढो वणंदड़ महसूस पियो थियो। महिमाननि लाइ हिकु फाड़ो अॻे ई सजी करे तयारु कयो वियो हो। 70 तामनि सां मानी खाई महिमान 2 नालियूं 1 नालियूं ऐं रिपीटर कुल्हनि ते रखी शिकार गाहनि ॾांहुं रवाना थिया। भरियल तरियल फुटियुनि जे फसल में तितरनि जा टहोका ॿुधण वटा हुआ। तितर जी उड़ार लाइ 40 खनि माण्हू 1 डज़न कुतनि खां फसल में लथा त हिकु पासे माण्हुनि जूं हकलूं ऐं तितरनि जो भड़को ॾेई उॾरण त ॿिए पासे बंदूकनि ऐं रिपीटरनि जे नालनि अंदरि इंतज़ार में वेठल गोलियुनि जो छुटणु। कारतूस में पियल छेरनि जी बरसाति हुई जेका बगड़नि ऐं कारड़नि तितरनि खे बोलाटियूं खाराए फसल मंझि केराए रही हुई। शिकारी पालतू कुत्ता ऐं वाठा फसल में फटकियूं हणंदे या हवा में ई मौत जो खाज बणंदे पट ते किरंदड़ तितरनि खे डुकी डुकी खणी करे मालिकनि ॾे पे दौड़िया। इहो खेल तमाशो 3 कलाक खनि हलियो। तितरनि जो ढेर लॻी वियो। ॻणप ते ख़बर पई त 500 खां बि मथे हुआ। महिमान गदगद थी विया जॾहिं तितर लांडी ते पहुता त उन्हनि जा पेट चीरे साफ़ करे उन्हनि जे पेट में कचा भितर विधा विया त जीअं उन्हनि जो गोश्त ख़राब न थिए। वरी सिज लथो ऐं कचे मंझि राति पंहिंजा परड़ा पखेड़िया त शराब जो दौरु हलियो ऐं उन सां गॾु वॾेरे जे हुकम ते आयल मौलादाद सुगड़ाई बाज मच ते राणो ॻाइणु शुरू कयो। राणे बिना राज में मूं त 14 चंड ॾिठो, नकी दाणो पेट में नकी अखियुनि उन ॾिठो। ओ हाणे राणे खे चइजो त मूमल राति मरी वई। ओहो मियां ओहो मियां। मौलादाद जो दर्दीलो आवाज़ पड़ाड़ा बणिजी कचे जूं ॿेट ॿेलाटियूं लताड़ींदो झंग झर में पखड़ंदो रहियो। महिमान सजी थियल तितरनि सां नौशी जान थिया ऐं रातों ऐं ॾींहों के शिकार ते तबसरनि करण खां पोइ बंदूकनि रिपीटरनि ऐं राइफलनि में बारूद भरियो वियो। शिकारी सांभिया करे जीपनि ते रवाना थिया। अॻुवाट तइ थियल रिथाबंदी तहत वॾेरे कमदार रोशन खे ख़ासि ज़िम्मेवारियूं सौंपे हाकिम राखे सां गॾु महिमाननि जी 2 गाॾियुनि सां फाड़े जे शिकार लाइ रवानो कयो। महिमाननि जे ॿियनि 2 गाॾियुनि खे ॿियनि मेज़बाननि सां गॾु रवानो कयो वियो।
वॾेरे काराई सूबेदार सां गॾु महिमाननि खां कुझु देरि जी इजाज़त वठी मोहदरत सां कंहिं ज़रूरी कम सां कुझु देरि लाइ मोकिलाणी कई। महिमाननि जे रवाने थियण खां पोइ वॾेरो बि लांढी तां उथी खड़ो थियो ऐं राज़दारनि अंदाज़ में सूबेदार खां पुछियाईं, सूबेदार, कमु त पको आहे न? सूबेदार वॾेरे जे कन भरिसां थी वरी राज़दारनि अंदाज़ में चयसि, साईं, असां खुटको ई न कयो, अॻु कॾहिं को कचो कमु कयो आहे छा? ऐं मूंखे ख़बर आहे त झंग में रही बि अहिड़ो बिज कजो थियाईं जो अव्हां बि उनखे ॾिसी परेशान थी विया हुआ। ऐं हाणे त मूंखे बि अव्हां जे नमक हलाली जो मौक़ो मिलियो आहे ऐं वज बि भलो आहे। वॾेरे मुस्कुराईंदे चयसि, तॾहिं त कुड़मत मां कारामत ते पुॻो आहे। हिन बि चापलूसी में वञी तरो वठंदे वॾेरे खे चयो, साईं, असां त तव्हांजे पेरनि जी जुती आहियूं, बसि छड़ो पंहिंजे पेरनि मां न कढिजो। राति जे पोएं पहर में दूर कचे जे कंहिं ॿेले वारे इलाइक़े मां ॿरंदड़ गोलियुनि जा हिक ॿिए पुठियां 5 फायर थिया, जिन जी टमटमाईंदड़ रोशनी दूर आसमान में ॼण त कंहिं कामयाबी जो पैगाम ॾियण खां पोइ विसामी वई। उन वेले लांडी खां थोरो पर भरो हिकिड़े ॿेट ते मौजूदा ओॾकी भित सां अॼल झूपड़ीअ में हाकिम राखे जी नंढे खां नंढी धीअ खे अजतमाही ॾाढाई जो निशानो बणायो वियो। उनखां अॻु संदसि बीमार माउ खे घुटो ॾेई मारियो वियो ऐं बैद में हाकिम जी धीअ खे बि छुरीअ जा वार करे क़तल कयो वियो। महिमान शिकार तां मोटिया त पाण सां गॾु 8 फारा, 3 फारियूं ऐं हाकिम राखे जो गोलियुनि खां पुरण थियल लाश बि खणी आया। ॿिए ॾींहुं कचे में सभिनी माण्हुनि जे वात ते इहा ई ॻाल्हि हुई त अदा हाकिम खे राति फारनि जे शिकार दौरान अंधियारे में ग़लती सां गोलियूं लॻी वियूं। संदसि घरवारी खे जीअं ई हाकिम जे मौत जी ख़बर पई त उन वेचारी जो त हीअं ई फाटी पियो ऐं मथां वरी ॾमर इहो त हिन जी नौजवान ॾंडी ॾोटी थी पीउ माउ जे ॾुख में पान खे छुरियूं हणी ख़ुदकशी करे छॾी। बसि अदा, जेका अलाह जी मर्ज़ी, पर ॾाढो ॾुख थियो। ॾींहं आया विया ऐं महीना गुज़री विया। महिमाननि जी ज़बान ते हाकिम राखे उनजी ज़ाल ऐं धीअ जे मौत जो सिर्फ़ु चर्चो ई रहियो ऐं उन बेलाटी ते वॾेरे नूरोज़ ख़ान तरफ़ां वरी हिकु ॿियो राखो पंहिंजूं ज़िम्मेवारियूं ऐं फ़र्ज़ निभाइण लाइ पंहिंजनि ॿारनि बचनि समेत अची वेठो। 2 पैरनि जो कचे जे ॿेले में दूर के धनार जो दिलसूज़ आवाज़ हवाउनि में पराॾा थी गूंजियो। ओ मेहूं रे मेहार तुंहिंजूं ॿेले में उहे चरनि फिरनि पयूं ॿेले में, ओ मेहूं रे मेहार तुंहिंजूं ॿेले में। बस दोस्तों, इहा हुई अॼु जी कहाणी, जेका उम्मीद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। दोस्तों, तव्हांखे हीअ कहाणी जो सिलसिलो कीअं लॻी रहियो आहे, उन बाबति कमेंट सेक्शन में वञी पंहिंजी राय ॾींदा। ऐं हा, जेकॾहिं तव्हां नवां आहियो त मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं उन सां गॾु बेल जे बटण खे पिणु दॿाईंदा त जीअं हर ईंदड़ नई कहाणी तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। दोस्तों, तव्हांखे जेकॾहिं हीअ कहाणी पसंदि आहे त हिनखे लाइक कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर पिणु कंदा। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। अल्लाह वाई।